साहब एतरा सजा पैसा सो बे ही कई चक्कर मुझी दिल जी ख्वाहिश हुई जिए मुके ड्यूटी मिलती ना पेरी पगार अध फकीरन में दींदुम। ओ साहब मुबारक हुजेवे ड्यूटी जी इं तवा ने खोड़ सजा पैसा इंदा वञन ए तवा मुखे खोड़ सजा पैसा दींदा कयो। खैर मुबारक ये पूरो ₹1,00,000 दी के सुठी जगह ते इस्तेमाल कजा। सुठी जगह ते इस्तेमाल साहब मुखे समझ में नथी अचे गाल। समझ में नथी अचे ना काते सुठे कारोबार में ले जा ऐं सुठो कारोबार कजा यो पिनण वारो कम छड़े रे। ओ साहब तवा दिल जा क्यों है पूरो ₹1,00,000 मां सुठे कारोबार में कम आणींदुस तवा फिक्र ना क्यों। ठीक है हाने मां हला तो ₹1,00,000 ओ नो डिठो ही मोगा ₹1,00,000 जी खुशी में मां पांजो बैग विसारियो तो वणा। अरे ओ हेडे ओ गरीब मानू ओ यो केड़ो काम कंदा पिया आयो छा मुझे लाए काम कंदा रे। अरे ओ वांदा तू पानी कम ना कंदो असा जो काम रोकण आयो आ। हलड़े हल गंजा तू असाई काम छा दींदे। मां तहां के कम ना आराम दींदुम ना मेहनत करनी पवंदी ना डचो थींदो ना फडो थींदो सिर्फ पैसो ही पैसो हुंदो। हलड़े गंजा तू असा के केड़ो काम दींदे मथो ना खा वनी पांजो काम कर। मां त इता निकरी वेंदुम मुखे एतरो बुधायो ठेकेदार तवा के शाम जो घणी दिहाड़ी दींदो आ। असा के शाम जो ₹1000 दिहाड़ी मिलदी आ इनमें तुजो छा वने। सिर्फ ₹1000 दिहाड़ी मां लेबर जे हर मानू के शाम जो ₹2000 दिहाड़ी दींदो आ। आजकल फकीरन जो सीजन लगो पियो आ ऑफर लाती वदो आ मां ₹5000 दिहाड़ी दींदुम। छा ₹5000 दिहाड़ी मां हलाइन जे लाए तो सब तैयार आ। सना पहलवान भगो विंदो आ माके भी सलाह ना आनी मां भी अचई तो। हां भोलो भी वयो तिली पहलवान भी वयो मां भी अचाऊ तो। चिबा हेडे आ पांग हलिया आलू सबे वया हराम खोरो पियो नाग नांग पकड़े तो मच्छी पकड़े तो असा दिलेरु नाग पकड़े तो मच्छी पकड़े। हलो मोगा फकीर भी जाए साथियों ने भागा कंडो लगोई छा। अरे ना फकीरानो वेस आ ना फकीरानी टोपी आ बुक में कराए वरदा थे चा आ बाकी है थेलो जे आ मा वट गादे हाथ पो दे ना तकड़ कंदाओ बीठा रो आराम सा पैर हेडे होडे ना करो हिक जाते बीजो तवा के सजो मटेरियल मा थेले मा कडी तो देवा। ने भागाओ सीजन हले तो फितराणो मिल दो हेठ जमीन ते वेणो पवंदो आ जंग बा लूली करनी पवंदी तडी तवा के फितराणो मिल दो। होशियारी पकड़ो मां भी गजी तवा सा वेया तो ओ ये हिक हफ्ते खां पोए या अल्लाह हरामखोर अञा ही पांजो अडो बखाई वठो यो पिनण वारो कम न छड़ियोई। साहब तवा मुखे ₹1,00,000 दिनो ना उन ₹1,00,000 मां पांजो कारोबार वधाए छडियो आ। कारोबार वधा छड़ियो थी वो भी अञा ताई हिते वही करे पिने तो अबे दादे जो कारोबार संभाले रखणो आ ना मां पांजो कारोबार साहब वधाए छडियो आ। ही दिसो या अल्लाह मुखे समझ नथी अचे हे केरन ही मांजा मुलाजिमिन मांजे हेठा काम कंदाइन पिनन था हे जेको खजनारो बाग आ ना हे समूरो एकड़ मां पाण मुल खरीद कियो आ हो जेको सामो मोटरसाइकिल नजर अचे थी मां मुल खरीद कई आ। ही तो मां अगले दी मोटरसाइकिल वेची आ पण मोटरसाइकिल ही खजिन जो बाग पिनण में ठायो आ बाकी बियो नता हे मोगे तरक्की कया मोगे फकीर तवा पांजो बुधायो तवा जी ड्यूटी में तरक्की थी आ। ना यार काथे मांजी तो ड्यूटी भी खसजी वई आ परेशान आ माखे का तो रोजी जी तलाश आ हाने बेरोजगार वतो आया। मुंजी लिस्ट में हिकड़े मानू जी कमी आहे छा तवा यो कारोबार पिनण वारो मुसा गड करण चाहिंदा वे। साहब छा पिया सोचा पियो जे इन पिनण वारे कारोबार में वडी तरक्की थींदी आ तो पो मां भी यो कारोबार हाने शुरू करां तो। ओह नो या अल्लाह या अल्लाह या अल्लाह